Видите, там सामिन मोहतरम असीं तव्हां सां मुखातिब आहियूं FM 101 ते रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो मां। प्रोड्यूसर मुसरत अली मंगी तव्हांजो मनपसंद प्रोग्राम पेश करे थो साॻियड़न सार। जे ईंदे चवनई आ वेंदे चवनई वे त छॾे सारो ॾे अंगण अचजे उन्हनि जे। अस्सलाम वालेकुम सामीन, अॼोकी सांझी वेल आवाज़ नगर जे सांगेड़न सार साण करे प्रोग्राम प्रोड्यूसर मुसरत अली मंगी ऐं आऊं जो मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासिन लाइ सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। सामीन, अॼु बि अव्हां लाइ उहे साॻी दुआऊं आहिनि त जिते बुझो शाद ऐं आबाद हुजो, महकंदा ऐं मुस्कराईंदा रहो, अव्हां जे मुख ते सदाईं मुर्कनि जा मोरिया रक़्स कंदा रहनि। सामीन, अॼु प्रोग्राम जे हिन पंध में मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे असांजो प्यारो दोस्त अब्दुल मजीद कटोहर। सामीन, सांगीड़न सार जे सुरह सफ़र में असां ई अव्हांजो साथ बरक़रार रहंदो राति जो 8 वॻे ताईं। हिन साथ में कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं मौसीक़ी जी दुनिया मां ख़ूबसूरत आइटम अव्हां जे समाइतनि जे नाम कंदासीं। साथियो, हर ॻाल्हि खे सच साबित करण लाइ सबूतनि, दलीलनि ऐं शाहिदनि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उन्हनि सहारनि जी मदद सां कंहिं बि ॻाल्हि खे उन जे मंतकी अंजाम ते पहुचायो वञे थो। पर साथियो, मोहबत कंहिं बि दलील या सबूत जी मोहताज नाहे हूंदी, पर मोहबत त पाक दिलनि में धड़कन बणिजी उन्हनि सिटनि जीअं अमर बणिजी वञे थी त मोहबत मुंहिंजे मन में तंहिं मोहबत अंदर तूं, मोहबत मुंहिंजे मन में तंहिं मोहबत अंदर तूं, वेझो सम्झो मूं सजण तोखे साह खां। हिकु मौत मुए जो भव सुहिणा ॿियो तो मन तोखे तो सुहिणा, हिकु मौत मुए जो भव सुहिणा, हिकु मौत मुए जो भव सुहिणा ॿियो तो मन तोखे तो सुहिणा, ढो सुहिणा ॿियो तो मन थोथे ढो सुहिणा, हिकु मौत मुए जो भव सुहिणा ॿियो तो मन थोथे ढो सुहिणा। उम्र में जानी छा जीअं तुसि कमकार कंदुसि या प्यार कंदुसि, हिकु उम्र में जानी छा जीअं तुसि कमकार कंदुसि या प्यार कंदुसि, छा खिलंदुसि तोसां छा मिलंदुसि, छा खिलंदुसि तोसां
छा मिलंदुसि मूंखे उमिरियूं हुजनि हा सौ सुहिणा मूंखे उमिरियूं हुजनि हा सौ सुहिणा मूंखे उमिरियूं हुजनि हा सौ सुहिणा हिकु मौत मुंहिंजो भउ सुहिणा ॿियो तो मन थो थिए थो सुहिणा साथियो, न्याज़ निवड़त अख्तियार करण सां इंसान जी शान शौकत ऐं मान मर्तबे ते को बि फ़र्क़ु न आहे पवंदो। कंहिंजी बि इज़त करण सां असांजी इज़त घटि बि न आहे, पर उन में वाधारो थिए थो। जॾहिं असां कंहिंसां इज़त एतिराम प्यार ऐं मोहबत सां मिलंदासीं ऐं पेश ईंदासीं त बदिले में असांखे साॻी मोट मिलंदी। साथियो, इंसान इन दुनिया में रहे या न रहे, पर इंसान जो किरदार बाक़ी रहे थो। सो जेतिरो बि थी सघे त असां पंहिंजे किरदार खे बुलंद करियूं, जीअं माण्हू असांजे वञण खां पोइ बि असांखे यादि कनि ऐं असांजे किरदार खे यादि रखनि ऐं असांखे विसारे न। सारी रात सुबहान सोदो तुम साहिब सीनो मानप भरे बेड़ियों हलिया जो जवान पानी पहलवान
लंघे विया हज़ारे हलिया विया छॾे शान शाही हज़ारे हलिया विया छॾे शान शाही वणी बहत हुए थे वणी बहत हुए थे न कंहिंजी वॾाई हज़ारे हलिया विया